अस्सलाम वालेकुम दोस्तों, हक़ मौजूद दोस्तों। अॼु रमज़ान जे बाबरकत महीने जो जेको अॼु ॿियो रोज़ो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह असां तव्हां मुसलमान आहियूं ऐं मुसलमान हुजण जे नाते असां पंहिंजो पंहिंजो फ़र्ज़ु अदा कयूं पिया। कल्ह रमज़ान न हुयो त शहर में जेके विकिरो थींदड़ शयूं हुयूं इंसान जे इस्तेमालु वारियूं, का 50 रुपए में किलो पई विकिरो थिए, का 100 रुपए में विकिरो पई थिए ऐं सब्जियुनि ऐं भाॼियुनि जा रेट मुख़्तलिफ़ हुया। पर जेकॾहिं अॼु तव्हां वञी उहा ख़रीद कंदो त हर आइटम जे मथां तव्हांखे 50-100 मथे लॻाए वेंदो। हीअ असांजी मुसलमानी आहे। असां अल्हम्दुलिल्लाह मुसलमान आहियूं ऐं असांखे ख़ुदा जो ख़ौफ़ कोन्हे, छो त इन जे करे कोन्हे जो असां मुसलमान आहियूं। उनखां पोइ जेके असांजा इदारा आहिनि कंट्रोल प्राइस ते कमु कनि पिया, फूड कंट्रोल अथॉरिटी आहे या असिस्टेंट कमिश्नर आहे या मुख़्तियारकार आहे दौड़, उन्हनि बि पंहिंजे वस मां कोन्हे घटायो। कल्ह ताज़ो ई जेको दौड़ जो असिस्टेंट कमिश्नर आहे, जंहिं दौड़ में गिड़ी करे बाज़ार में ऐं माण्हुनि सां मिलिया, रेट लिस्टूं चेक कयूं ऐं उन रेट लिस्टुनि ते अमल थियण बजाए दुकानदार ऐं उहे जेके मां आहिनि सरमाएदार या वापारी आहिनि, उन्हनि पंहिंजी मर्ज़ी जा रेट रखी छॾिया आहिनि। मुख़्तियारकार खे हिकिड़ियूं लिस्टूं, असिस्टेंट कमिश्नर खे ॿियूं लिस्टूं ॾेखारियूं थी वञनि। बहरहाल गोश्त जो रेट जेको 950 रुपया मुक़ररु कयो वियो आहे, उहो अल्हम्दुलिल्लाह हींअर बि 1200 रुपया विकिरो थी पियो ऐं मुर्गी जेका 650 रुपया ऐं 600 रुपया रेट हले पियो, उहा रमज़ान जे बरकत महीने जे करे उन में बि बरकत पुॼी वई आहे, जो 800 रुपया विकिरो थी थिए, 800 रुपया किलो। नारगी जेका 100 रुपए में किलो विकिरो थिए पई, उहा 200-250 ते वञी पहुती आहे। त हीअ जेके रेट आहिनि या हिते जेके असांजा ऑफिसर आहिनि, उहे सिर्फ़ु रस्मी तौरु तस्वीरूं कढाए बाज़ारुनि में गिड़ी माण्हुनि खे ॾेखारे हलिया था वञनि, उन ते अमल कोन्हे ऐं अमल केरु कराईंदो, छो त हू ऑफिसर घुमी फिरी हलिया था वञनि। पोइ वरी उन ऑफिसरनि जा जेके पुठियां वाठा आहिनि, को अची थो 2 किलो गोश्त खणे थो वञे, को फ्रूट जो 2-3 किलो खणे थो वञे, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां वटि अमल बि अहिड़े ई रीति ई थींदो न। सो अॼु जे जेका वीडियो आहे उहा इन महांगाई जे सिलसिले ते आहे त ग़रीब ऐं अॿोझ माण्हू जेके आहिनि, उहे पेट गुज़र जे लाइ बि परेशान थी वेंदा आहिनि, ख़ासि करे रमज़ान जे महीने में। ऐं उन जे लाइ आला अख़्तियारियूं आहिनि, DC नवाबशाह आहे, कमिश्नर नवाबशाह आहे, ऐं उन्हनि खे घुर कंदासीं त डेली बेसिस ते जेके प्राइस कंट्रोल लिस्टूं जेके आहिनि उहे चेक कयूं वञनि। फूड कंट्रोल अथॉरिटी वारा बि जेके पंहिंजी कार्रवाई कनि, त उन सां गॾोगॾु थोरो हिकिड़ो इम्प्रेशन बि क्रिएट थींदो माण्हुनि जे मथां, त हीअ डेली हिन जूं टीमूं अचनि थियूं ऐं चेक कनि थियूं, त कुझु उन्हनि खे आवाम खे रिलीफ मिली सघे।